اہرن اللہ وارن جی صحبت میں لوح محفوظ پیشست اولیاء گرچہ محفوظ است خطا لوح محفوظ بہرن اہل دل جو دلیوں روشن آہن انہن جی اگیاں سامو ہوندو آ جے لوح محفوظ کے پڑھدا تما آئے سے نگال دے تو اہل دل جن جو دلیوں روشن آہن وہ فرمائن تھا محفلوں دین جو محفلوں قرآن جو محفلوں ذکر جو محفلوں اللہ وارن جی صحبت جو محفلوں قرآن کریم جی جشن جو نات جو قرات جو یہ سب پہنجی جائے تھے برکت واریوں آہیں ان جی مطا اللہ جی مہربانی ہوندی یا پر جیکا میلاد شریف جی محفل ہوندی یا ان میلاد وارے محفل جی برکت نرالی یا رحمت نرالی ان محفل جے متھا جیکا محبوبن کریم صلی اللہ علیہ وسلم جے میلاد شریف جی محفل ہوندی یا اے دی رحمت وسندی یا اے دی رحمت وسندی یا جو جتے محفل ہوندی یا ان محفل کھاوٹی آسمان تائیں نور ای نور ہوندو نور جی برسات وسندی جی دکھن پاسے نہار دکھن کھٹی ونجے نور ای نور یہ اتر دے نہار تنوری نور یہ اوپر دے نہار تنوری نور یہ اولہ دے نہار تنوری نور یہ آسمان دے نہار میلاد دے محفوٹی آسمان تائیں نوری نور یہ زمین دے نہار جے کھتے تے ٹکرے تے محفل میلادا اتا نوری نور زمین جے تحت سرادا خوش نصیب آئی جو اہلی محفل اسائیں تمہاں کے نصیب دیا اوان جے جذبے کے سلام اوان جے محبت کے سلام اوان جے عشق کے سلام جو اج تمہاں جے کو جلوس کٹھو استقبال کے موٹر سائیکلوں کاہے آئے وقت سیڑھائے جھنڈا ہتھن میں کھائے زبانتے محبوبن کریمن صلی اللہ علیہ وسلم جے آمد جا نعرہ ہے عشاء محبت جو دلیل مرشد ایندو آ پیر صاحب ایندو آ تا استقبال جیدہ مرید کیدہ سرگردان ہوندہ ہے کیدی محنت کدا ہے دوستی یاری ادا مجھے مرشد پہنچے انہیں استقبال کرنا اسکوٹر کا ہے جھنڈا ہتھن میں نعرہ مرشد جے گاڑی جے اگیاں بار بار پیو پانجو چہرو مرشد کے دکھائیں دو آئیں تا سائیں جس سمات جو با وفادار مرید آیا کین تنجو استقبال کرے تنجا نعرہ ہنی بین جے متھا فوقیت پیو تنجی نرادی کیا تا مہنجو مرشد شان وارو عظمت وارو ان جی ودی عزت یہ سب شیوں پہنجی جائے دے ہو لیو آئین پر تواں کے دینی پہنجے رہبر مرشد ان جے لائے کہ ودیرے سیاسی لیڈر جدے جے لائے ان سونے محبوب کریم علیہ السلام ساں پہنجے عشق محبت عقیدت جو اظہار کرے سنن جے آمد جے خوشی میں استقبال جو جلوس کڑھی کرے پہنجو نالو گنائے واتا یا رسول اللہ اوہاں جے دروازے تا مرشدن کے مرشدی ملی یا طریقت ملی یا عالمن کے شریعت ملی یا جو کچھ ملے ہوا توہاں جے دروازے تا ملے ہوا ما توہاں جو نوکر آیا ما توہاں جو خادم آیا ما توہاں جو غلام ما جو اوہاں جے استقبال جے لائے اوہاں جے آمد جے خوشی میں جھنڈو کھیوں ما جو اوہاں جے آمد خوشی میں پنجے زبانتے اوہاں جا نعرہ ہیں آہیں یہ عشق محبت یہ اوہاں جو خلوص قبر قیامت میں اوہاں
जंहिं सरदार रहबर अॻवान जिन जा वॾा नाला आहिनि उहे सभु पुछंदा कोन सभिनि जा कंध झुकियल हूंदा को बि न चवंदो त मां अहिड़े शान वारो आहियां मां अहिड़े शान वारो आहियां जॾहिं अल्लाह क़ुरान करीम में फरमायो क़यामत जो मैदान थींदो सभु मुंहिंजे साम्हूं हूंदा वॾा रईस वॾा सरदार वॾी इज़त ऐं शान वारा जिन जे पोयां लखे माण्हू हुआ जिन जो दुनिया में ॾाढो ऊचो हूंदो हुयो जिन जो कंधो मथे हूंदो हुयो जेके वॾा मुकब्बिर हुया मुतकब्बिर हुया रूए ज़मीन जा बादशाह हुया वज़ीर हुया सरदार हुया पर कंहिंखे जुरियत न हूंदी जो ॾाढो मथे खणे रब फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम अॼु कंहिंजी बादशाही आहे को न पुछंदो रब पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदुल क़हार अॼु मूं क़हार रब जी बादशाही आहे जॾहिं रब ईअं फरमाईंदो सभु ॾकंदा पिया कंहिंखे जुरियत न हूंदी त चवे त मौला मां फलाणो आहियां उन ॾींहुं जेकॾहिं कंधो मथे हूंदो त असां ई तव्हांजे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंधु मुबारक मथे कंहिंखे जुरियत न हूंदी सरदार त सरदार शान वारा त शान वारा नबी सगोरा त नबी सगोरा पर उलुल अज़म पैगंबर बि जॾहिं रब फरमाईंदो कंहिंजी बादशाही आहे लिल्लाहिल वाहिदुल क़हार मूं अल्लाह वाहिदुल क़हार जी बादशाही आहे को न पुछंदो उन वक़्त जेकॾहिं सभु पिया चवंदा नफ़्सी नफ़्सी सुभान अल्लाह उन ॾींहुं जेकॾहिं अल्लाह सां ॻाल्हाइण वारी ज़ात हूंदी त असां तव्हांजो दिलि पर कोई तव्हांजा खुलूस तव्हांजूं मोहबतूं ये तव्हांजी अक़ीदत या बसि हिते ख़तम थी वई न दुनिया में ॾिसो न सियासी वॾेरा भोतार पीर फ़क़ीर जेके शान वारा आहिनि जेके उन्हनि जा नारा था हणनि चापलूसी था कनि हथ था चवनि इस्तक़बाल था कनि पोइ उन्हनि खे विसारिनि था केॾो उन्हनि खे वेझो था कनि हर मोड़ ते उन्हनि खे वेझो थो कयो वञे ताईं असांजा माण्हू आहिनि ऐं उहे उन्हनि जा माण्हू उन्हनि जो कंधो मथे आहे पर जेको महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहे उन जो घाटो क़ब्र क़यामत में ऊचो हूंदो या न उनखे नाज़ हूंदो या न उनखे फ़ख्र हूंदो या न अल्लामा इक़बाल थो चए कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोह कलम भी तेरे हैं गुलामी रसूल में मौत भी कबूल है इहो जेकॾहिं नारो ज़बान ते ऐं दिलि सां आहे त सुभान अल्लाह इन ग़ुलाम जो शान ई निरालो अॼु तव्हां जुलूस कढियो तव्हां पंहिंजे अक़ीदत ऐं मोहब्बत जो इज़हार कयो क़यामत जो मैदान थींदो अल्लाह ताला जो महबूब सुहिणो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अल्लाह ताला जे महिरबानीअ सां जन्नत में तशरीफ़ फरमा थींदा लखनि करोड़नि जे तइदाद में मलाइका अॻियां ई पोयां हूंदा जुलूस हूंदो सभिनी जे ज़बानुनि ते नारा हूंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यिदना या रसूल अल्लाह हुरो गिलमान मलाइका ये पिया दुरूद सलाम जा नज़राना पेश कंदा हुज़ूर सोना इस्तक़बाल जे ज़रिए सां
जॾहिं जन्नत ते रवाना थींदा ए आशिक़ परवाना हुज़ूर जा दुनिया में जुलूस कढण वारा जो महबूब जो जुलूस ॾिसंदा महशर जो मैदान विसरी वेंदो हिसाब किताब विसरी वेंदो हथ में जेको चिठो मिलियल हूंदो उहो नेकीअ जो हूंदो या बदीअ जो हूंदो जन्नत जो परवानो हूंदो या जहन्नम जो चिठो हथ में हूंदो हे ग़ुलाम उम्मती जॾहिं पंहिंजे आका जो जुलूस ॾिसंदो जुलूस में काहे पवंदो हिनखे को रोकण वारो हूंदो ई कोई जेकॾहिं को रोकींदो मलाइक हट परे तुंहिंजे हथ में जहन्नम जी टिकेट काॾे थो वञे मलाइक आवाज़ पियो ईंदो छॾियो ई ॾियो हिनखे हे मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम महबूब ॾिठो अथई जुलूस ॾिठो अथई परवानो आहे न रोकियोसि भली वञी अल्लामा इक़बाल तो फरमाए भावे जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम गुनहगार उठाते जाएंगे सुन्नी मुबारक थई ॿिया पंहिंजे लीडरनि जा जुलूस पिया कढनि मुरीद पंहिंजे पीरनि जा वॾा जुलूस पिया कढनि पर तोखे छा बसा जो तो अॼु महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां पंहिंजे इश्क़ ऐं मोहब्बत जो इज़हार कई जुलूस में शामिल थी सुन्नियो सुधरो पीरन जा जुलूस इस्तक़बाल जा जुलूस केॾी था कोशिश कयो केॾियूं था रड़ियूं वाका कयो केॾो पाप जो असर सुरूक हलायो बाबा गाॾी खपे मोटरसाइकिल खपे कार खपे यार दोस्ती मिलाइजे पीर पियो अचे मुर्शिद पियो अचे इस्तक़बाल करणो अहिड़ो इस्तक़बाल कयूं जो ॿिए पीर जा मुरीद ॾिसी ऐं दंग रहिजी वञनि त यार वाह जो पीर जो इस्तक़बाल कयूं मुझे पीर खां त चढ़ी वियो हिननि जो पीर केॾी हिम्मत कंदो आहीं हे ऐलान पिया थिया फेसबुक ते हलियो इश्तिहार लॻिया रड़ियूं वाका थिया ऐं मीलाद मुस्तफ़ा जो जुलूस इस्तक़बालिया जो जुलूस तो हुन में शामिल न थी अॼु असां सुन्नत जमायत जी अहिड़ी हालत थी वई आहे जेकॾहिं जुलूस था कढनि स्काउट ते फोर्स वारा त उहे था दोस्त शामिल थियनि जिन जो उन्हनि सां जा मूं सां ठटियार मस्जिद मां जुलूस निकिरंदो साईं अब्दुल वहीद दोस्त आणींदा शामिल जे जुलूस था कढनि हुसैनी जमायत वारा त सिर्फ़ु उन में उहे हुसैनी जमायत वारा साईं क़िबला शाह साहब कंबर वारे जा मुरीद ॿिया वेठा तमाशो जे जुलूस था कढनि साईं कासिमी जमायत वारा त ॿिया वेठा ही कहिड़ो तरीक़ो शर्म अचणु घुरिजे असां सुन्नत जमायत वारनि खे अहिड़ी पीर परस्तीअ में मुब्तला थी वियासीं जो असांखां सुहिणो दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुलूस जो नालो आहे मीलाद मुस्तफ़ा जो जुलूस जे जुलूस जे मथां नालो रखियो वियो त महबूब जे मीलाद जो जुलूस आहे त पोइ छो थो ॾिसी त कंहिं कढियो तूं ॾिस नाले खे भली अॻवानी करण वारो ताहिरी हुजे या कासिमी हुजे या हुसैनी हुजे या कलमी हुजे या रज़वी हुजे तूं हुनखे न ॾिस तो सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुलूस बिला तफरीक तो पंहिंजे मोहब्बत ऐं अक़ीदत जो इज़हार करे उन जुलूस में शामिल थी जुलूस अदा निकिरनि जे दावत इस्लामी जो जुलूस त बसि उहे ई हुन में शामिल जे हुसैनी जमायत वारा जुलूस करंदा त उहे जेकॾहिं साईं आशिक़ अली शाह जीलानी जी जमायत जुलूस करंदी त सिर्फ़ु उन साईं जा मुरीद सुन्नी वञी इन शइ ते पहुता ॿियूं जमायतूं उन्हनि में बि फ़िरका पर अहले सुन्नत व जमायत में हींअर हज़ारे फ़िरका टोला थी विया
असां ॿियनि जे तामुर असां में छा बचियो फिरके वारियत असां में अची अहिड़ी घिड़ी वई आहे बाबा फलाणी जमात जे मुंहिंजी जमायत आहे मुंहिंजे पीर जी जमायत आहे त दिलि ॾिसी करे ऐं दिलि बाग बहार जे ॿिए जी जमायत जुलूस थी करे मिलाद मुस्तफ़ा जो त ॾिसी मुंहुं फेरे था छॾनि सुन्नी अल्लाह ताला असांखे सम्झ अता करे तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियो जो अॼु अवां पंहिंजे महबूब करीम अलैहि सलात व सलाम सां पंहिंजे इश्क ऐं मोहब्बत जो इज़हार कयो जो जुलूस में शामिल थियो रोज़ानो जेको बि अहले सुन्नत जमात जो जुलूस निकिरे कहिड़ी जमात तरफ़ां बि निकिरे असांजी तव्हांखे इहा ई अपील आहे हिन स्टेज तां गुनहगार जो अव्हांखे इहो ई पैगाम आहे त जुलूस कढण वारो कहिड़ी बि जमात सां ताल्लुक़ रखे कहिड़े बि पीर साहिब जो मुरीद हुजे असां उन जुलूस में शामिल थियूं भली असांखे दावत न ॾियनि कई दोस्त आहिनि मूंखे दावत कोन ॾींदा आहिनि हुननि जो पंहिंजो ज़हन आहे पंहिंजो अक़ुल आहे पंहिंजी सम्झ आहे त ही साईं अब्दुल वहीद गौसे आज़म बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि जो माज़अल्लाह मुखालिफ़ अल्लाह साईं पनाह में रखे ओ अक़ुल जा अंधा आहिनि ओ दिल जा अंधा आहिनि दिल वारी उन्हनि खे अखियूं वीचारनि खे कोन्हनि असांखे का दावत न ॾींदा आहिनि पर असां जिते जलसो ॾिसंदा आहियूं जुलूस ॾिसंदा आहियूं मीलाद शरीफ़ जो यारी शरीफ़ जो लिकी छपी पाण खे वेड़े सेवे में शामिल थी सुभान अल्लाह जुलूस हुजे या जलसो हुजे मीलाद शरीफ़ जो दावत हुजे या न हुजे इश्तिहार में नालो हुजे या न हुजे इन शइ खे सुन्नी न ॾिस त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे महबूब जो आशिक़ मोहब्बत वारो परवानो जिते पंहिंजे पीरीअ जी ॻाल्हि ॾिसंदो त सुभान अल्लाह ॾिसी करे उनजो अंदर ठरी पवंदो उनजी दिलि बाग अरे जुलूस कंहिंजो आहे मुंहिंजे महबूब हेसी ॻाल्हि मुंहिंजे महबूब जा जॻह वारे खे कोन ॾिसंदो दुकान वारे खे कोन ॾिसंदो त यार मुंहिंजो दुश्मन आहे सी ॻाल्हि जो ॾिसंदो मीलाद मुस्तफ़ा जा झंडा आशिक़ हूंदो परवानो हूंदो महबूबनि जो इश्क हूंदुसि ॾिसी करे झंडियूं ॾिसी करे मीलाद मुस्तफ़ा जो ऐं दिलि ठरी पवंदसि हाय सुभान अल्लाह हे सींगार मुंहिंजे महबूब जा हे जुलूस मुंहिंजे महबूब जो हे झंडो मुंहिंजे महबूब जो हे नंगरी खेला ख़ैरात मुंहिंजे महबूब जो आशिक़ मोहब्बत वारो ॾिसी करे पंहिंजे महबूब जा हे सींगार हे जलसा हे जुलूस हे इश्तिहार ही नंगर ख़ैरात ही मुंहिंजा दोस्तो रोशनियूं चरागान इश्क हूंदुसि ज़र्दी बि इश्क जी हूंदुसि त ॾिसी ठरी पवंदो बाक़ी हूंदो सिर्फ़ नाले जो आशिक़ कुटी खाइण वारो अरे हे फलाणो न अल्लाह ताला पनाह में रखे ओ सुन्नियो जिते बि मुंहिंजे महबूब जो मीलाद ॾिसो जलसो हुजे या जुलूस हुजे उन में शामिल थी करे पंहिंजे इश्क ऐं मोहब्बत जो इज़हार कयो रसूलुल्लाह सां पंहिंजे इश्क ऐं मोहब्बत जो इज़हार करे उन बाबरकत महफ़िल जुलूस में शामिल थियो ख़ुदा जो कसम आहे मीलाद मुस्तफ़ा जे जुलूस मीलाद मुस्तफ़ा जूं महफ़िलूं बाबरकत महफ़िलूं जेतिरी ख़ुदा जी रहमत इन्हनि जे मथां वसे थी न एतिरी रहमत ॿिए पासे शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी फरमाइनि था त मां हिकिड़ी मीलाद जी महफ़िल ॾिठी मूंखे ख़बर पई त फलाणी जाइ ते मीलाद शरीफ़ जी महफ़िल आहे दावत बि कोन हुई लंगर बि अची इंशाअल्लाह निमाज़ खां पोइ लंगर जाम खाए जो बि खणी पोइ शाह वलीउल्लाह फरमायो त मूंखे दावत बि कोन हुई मां मीलाद जी महफ़िल ॿुधी वेझो जो आयुसि मीलाद जे महफ़िल खे त सुभान अल्लाह मूंखे वॾी रोशनी नज़र आई जीअं जीअं वेझो आयुसि मीलाद जे महफ़िल में ॾिठुमि त ज़मीन खां वठी करे आसमान ताईं नूर ई नूर हुयो मलाइक नूरानी रहमत जा पर विछायो उन महफ़िल जे मथां रहमत पिया वसायो
मां मशरक मगरब जुनूब ऐं शुमाल ॾे ॾिठो त मूंखे नूर ई नूर नज़र आयो। अल्लाह जा नूरी फ़रिश्ता उन रहमत वारी मीलाद जे महफ़िल में ज़मीन खां आसमान ताईं मूंखे नज़र आया ऐं ख़ुदा जे रहमत जी नूर जी बरसात पई। ओ सुनियो हिननि मीलाद जे महफ़िलुनि जो क़दुरु पवंदई जॾहिं दुनिया छॾी जॾहिं क़ब्र क़यामत जी ऊंदा साम्हूं ईंदी पोइ इहा रोशनी मीलाद जे महफ़िलुनि जी साम्हूं न। अल्लाह ताला साईं तव्हांखे पंहिंजे महबूब सां अक़ीदत मोहब्बत ऐं इश्क जो वधि में वधि इज़हार करण जी तौफ़ीक़ अता करणु फरमाए। ही मीलाद जूं महफ़िलूं जुलूस मक़सद छा आहे त पंहिंजे महबूब सां मोहब्बत ऐं इश्क वधीक अहिड़ो इश्क थिए जहिड़ो सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे सीननि में जेको रसूलुल्लाह जो इश्क हुयो ख़ुदा जो कसम पीरनि जो पीर सुहिणो दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि हिक अदना सहाबीअ जे अॻियां बि बारगाह उन जे बारगाह में बि हथ अदब जा ॿधी अर्ज़ पियो करे त सुहिणा जेको तोखे इश्क मिलियो आहे इन इश्क जी का रतड़ी मां गौसे आज़म खे बि तुंहिंजे दरबार मां मिले। कीअं मिले? तुझे सुवारीअ ते सुवार हुजी उन सुवारीअ जा जेके कदम आहिनि उन्हनि कदमनि जे हेठां जेका मिटी थी अचे इहा मिटी बि जेकॾहिं मिली वञे न मां अब्दुल कादिर जीलानीअ खे मुस्तफ़ा करीम जे इश्क जी चिरग लॻी। त सहाबा किराम खे जेका मोहब्बत मिलियल हुई जेको इश्क मिलियल हुयो पिणीअ जो परवाना हुया क़यामत ताईं उन्हनि जे दरबार मां इश्क मुस्तफ़ा जेको आहे इहो तक़सीम थो थिए। वॾा ख़ुशि नसीब आहिनि जिन खे इहो इश्क मुस्तफ़ा जो जी रतड़ी मिले थी चिणग लॻे थी उन्हनि जे सीननि खां पुछ त उन्हनि जे सीननि में इश्क मुस्तफ़ा जी केॾी करी केॾो नूर आहे हिननि महफ़िलुनि जो हिननि जलसनि जो हिननि मीलाद जे प्रोग्रामनि में शरीक थियण जो असुलु मक़सदु इहो आहे त पंहिंजे महबूब जो इश्क मिली पवे। इश्क मिली पियो न पोइ ज़िंदगी संवारजी। असां इहा ज़बानी त दावा कयूं था आशिक़ आहियूं आशिक़ आहियूं आशिक़ ये रसूलुल्लाह जा आशिक़ हुजो त हे मुसीबतूं हे ॿोलियूं हे परेशानियूं असांखे जी घेरो कनि। असांजो इख़्लाक़ त छा थी इंसानियत ख़तम थी वई आशिक़ त पंहिंजी जाइ नाला है असीं ज़बान सां दावाऊं कयूं थी ख़ुदा जो कसम इश्क मुस्तफ़ा जी हिकिड़ी चिणग दिलि खे लॻी वञे न पोइ तुंहिंजो इख़्लाक़ तुंहिंजो किरदार तुंहिंजी सीरत तुंहिंजी उथड़ी वेहणी तुंहिंजो वण जो वापार तुंहिंजी देती लेती मुस्तफ़ा करीम जे सुन्नत मुताबिक़ जो तुंहिंजे किरदार खे ॾिसी करे माण्हू इस्लाम आणींदा। तोखां तबलीग बि न कर तोखां वाइज़ बि न कर तूं वॾा जलसा ख़र्च न कर तूं जेकॾहिं न सचो आशिक़ रसूल बणिजी वञी थोरो इश्क बि तुंहिंजे सीने में अची वञे न ख़ुदा जो कसम तुंहिंजो चहिरो ई ॾिसी करे माण्हू इस्लाम क़बूल कंदा। तुंहिंजो चहिरो ॾिसी करे दीनदार बनबा बेनमाज़ी नमाज़ी बनबा। पर अॼु असांजो किरदार छा थी अॻियनि जो किरदार छा हुयो? सहाबा किराम हिकिड़े इलाइक़े में विया लंघिया मुसाफ़िर हुया बुख लॻी बाबा कुछ चारियूं साम्हूं ॻोठ भला हितां खां शइ ख़रीद करे अचो। कुझु सहाबी विया उन ॻोठ में उहो ॻोठ जेको हुते जा इस्लाम जी रोशनी कोन पहुती हुई। हे तारीख़ुनि जे अंदरि वाक़िआ आहिनि असांजे अॻियनि मुस्लमाननि जा सहाबा किराम जा जिन ते अॼोको मवाली आङुर थो करे त दुश्मन हुया। अड़े दीन असां तव्हां वटि पहुतो आहे त रसूलुल्लाह जिन्हनि ग़ुलामनि जी इश्क ऐं मोहबत जे ज़रिए सां
अल्लाह ताला कुरान करीम में तो फरमाए क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमानो तव्हांजो मूंखे दीन उहो क़बूल आहे तव्हांजी मुस्लमानी उहा क़बूल आहे जेका रसूलुल्लाह जे ग़ुलामनि मुस्लमानी इख्तियार कई आहे। जे मुस्लमान था थियो त अहिड़ा मुस्लमान थियो जेके मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हुया। जे दीन ते हलो था त उन्हनि वांगुरु हलो जेके मुंहिंजे रसूलुल्लाह जा ग़ुलाम सहाबी जीअं दीन ते हलंदा हुया। विया उन ॻोठ में वञी हिकिड़ो छेलो ख़रीद कयूं छेलो उन्हनि खे तमामु सस्तो ॾिनो वियो। बाबा मुसाफ़िर आयो छेलो वठी आया अजी अमीर सां ॻाल्हि कयूं साईं छेलो बि ख़रीद करे आया आहियूं ही सामान घणे में ही हेतिरे की बाबा छेलो मिलंदो आहे असांजे मुल्क में 10,000 रुपया हे अरब जा इलाइक़ा 8,000 10,000 तव्हांखे 1000 में कीअं शायदि उन्हनि ॻोठ वारनि तव्हां खां डिजी करे ऐं घटि पैसा वधाइनि वञो हेतिरा पैसा उनखे वञी वापसि ॾेई न बाबा हिन शइ जी हेतिरी क़ीमत आहे हेतिरो लहे तव्हां असां खां घटि वधाइनि पैसा हुयो अमीर कोठी आयो ॻोठ वारनि खे चई बाबा तव्हां असां सीधो सामान वरितो तव्हां असांखे तमामु सस्तो ॾिनो आहे जॾहिं त इहो रेट मंडीअ में आहे कोन मंडीअ में हिकिड़ी शइ खपे थी आलमी मंडियूं असांजूं अरबनि जूं तव्हांजे मुल्कनि मां तव्हांजे ॻोठनि मां शयूं ईंदियूं आहिनि हुनजो रेट त हेतिरो आहे तव्हां असांखे वरी 1000 में कीअं ॾिनो आहे हे वठो वधीक पंहिंजा पैसा असां हराम कोन खाईंदा आहियूं पैसा उन्हनि खे ॾिनो अजब में पइजी विया यानी केरु आहे हिननि जो दीन हिननि जो इख़लाक़ किरदार सुभान अल्लाह ॻोठ वारनि जे सरदार घुराए करे सभिनी खे चयो ही जेके माण्हू असांजे शहर मां ख़रीदारी करण आया ऐं मुस्लमान हुया हिननि जो अहिड़ो दीन हिननि खे अहिड़ी तइलीम मिलियल आहे जो कंहिंजो हक़ गज़ब कोन था कनि कंहिंजा हक़ पायमाल कोन था कनि पोइ छो न असां सभु अहिड़ो दीन इख्तियार कयूं जंहिंमें सभिनी जे हक़नि जो तहफ़ुज़ ये हुआ मुस्लमान जिन जी सीरत के किरदार के ॾिसी करे ॻोठनि जा ॻोठ मुस्लमान थिया अॼु असांजे किरदार खे ॾिसी करे ऐं दुनिया गैर मुस्लमान थियण लाइ तयार न आहिनि तनक़ीद था कनि हे मुस्लमान बोध जी सूरत थी वीचारा गरीब बोध जा सटियल वीचारा मारूअड़ा पंहिंजूं जानियूं बचाए करे ॿाहिरि आया माल गॾु हाणे साईं माल खे किथां खाराइनि पाणी कोन पिया खाई सघनि माल विकामण शुरू कयूं असांजा वापारी साहब वरी मुस्लमान सॾाइण वारा नेक निमाज़ी बाबा हे 20,000 अरे बाबा 10,000 रुपया 8,000 रुपया छेलो न 2,000 दुनी मजबूरी जो फ़ाइदो वठी करे असां हर जेके बि हिन वक़्तु जेका असांजे मथां सिंधी क़ौम जे मथां मुसीबत आई ॿोध जी वीचारा ॿोध जा सतायल माण्हू तकलीफ़ुनि जा परेशानी जा उन्हनि खे जेको असां सोढ़ो कयो धोखे जो फ़ाइदो वठी करे असां पंहिंजी मुस्लमानी असां पंहिंजो इश्क मुस्लमान अहिड़ो आशिक़ न थी अहिड़ो मुस्लमान न थी मुस्लमान थी अल्लाह फरमाए थो त मुस्लमान थी मरो बस मुस्लमान सदाए पंहिंजे किरदार खे पंहिंजे सीरत खे पंहिंजे हलत चलत खे सवारियो दीन ते हलो त आशिक़ रसूल इश्क़ मुस्तफ़ा जी चिणग लॻी वई न पोइ तुंहिंजी सीरत तुंहिंजी सूरत तुंहिंजो किरदार तुंहिंजो इख़लाक़ अहिड़ो थी वेंदो जो तूं